दुनिया जो वॾे में वॾो एवॉर्ड नोबेल प्राइज़ आहे। हीउ एवॉर्ड दुनिया जे उन्हनि माण्हुनि या इदारनि खे ॾिनो वेंदो आहे जिन इंसानियत लाइ ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। नोबेल प्राइज़ जो नालो स्वीडन जे कीमियादान अल्फ्रेड नोबेल जे नाले पोयां रखियो वियो, जंहिं डायनामाइट ईजाद कयो हो। डायनामाइट जे ईजाद खां पोइ अल्फ्रेड नोबेल हिकु वॾो बिज़नेसमैन थी उभरियो। 30 सालनि में हीउ दुनिया जो अमीर तरीन माण्हू थी वियो ऐं हिन शादी न कई। अल्फ्रेड नोबेल जे वफ़ात खां पोइ हिन जी वसियत खोली वई त उन में लिखियल हो संदसि दौलत मां फिजिक्स, केमिस्ट्री, तिब, अदब ऐं अमन लाइ ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़नि खे इनाम ॾिनो वञे। अल्फ्रेड नोबेल पारां साइंस ऐं अदब में रखियल इनाम उन जी दिलचस्पीअ खे ज़ाहिर कनि था। पर अल्फ्रेड नोबेल अमन जो इनाम छो मुक़ररु कयो? चयो वञे थो त डायनामाइट जीअं त जंग में इस्तेमालु थियण लॻी, उन लाइ अल्फ्रेड नोबेल अमन जे लाइ नोबेल इनाम जो ज़िक्र पंहिंजी वसियत में कयो, पर उहा सिर्फ़ हिकु चवण जी हद ताईं दुरुस्त आहे। अल्फ्रेड पंहिंजी सॼी हयाती में डायनामाइट ठाहिण ते को बि पछताव जो इज़हार न कयो, छो त संदसि पारां ठहियल डायनामाइट जो इस्तेमालु इंसानी तरक़ीअ जे लाइ पिणु इस्तेमालु थियो, जीअं रेल गाॾीअ लाइ जबल अंदरां सिरिंग ठाहिण वग़ैरह। हिकु ॿियो रायो आहे त ऑस्ट्रिया जी ब्रेंटा वोन ज़िटर सां दोस्ती ॾहाकनि ताईं हुई। वोन ज़िटर अमन जी अलम बरदार हुई, जंहिंखां मुतासिर थी अल्फ्रेड अमन लाइ नोबेल प्राइज़ जो चयो। 1905 में वोटर ज़िटर पहिरीं औरत हुई जंहिंखे अमन जो नोबेल इनाम मिलियो। अमन जो नोबेल इनाम उन्हनि खे ॾिनो वेंदो आहे जंहिं हथियारनि जे रोकथाम, अमन लाइ इदारनि में ॻाल्हाइण, मुल्कनि जे विच में भाईचारे लाइ कोशिशूं वठण, ॻाल्हि ॿोल ज़रिए मसइला हल करण ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ कंदड़ हुजनि। अमन नोबेल प्राइज़ हर साल हिकु माण्हूअ खे न मिलंदो आहे। कॾहिं कॾहिं नोबेल प्राइज़ हिक खां वधीक माण्हुनि जे विच में विरहायो वेंदो आहे। नोबेल फाउंडेशन जे मुताबिक़ नोबेल इनाम लाइ माण्हुनि जी चूंड करण जो हिकु तरीक़ेकार आहे। कंहिं मुल्क जे नेशनल असेंबली, गवर्नमेंट या को इदारो, इंटरनेशनल कोर्ट, यूनिवर्सिटियूं या जिन खे अॻे अमन जो इनाम मिलियो हुजे, उन्हनि मां को कंहिं माण्हू जो नालो नोबेल कमेटीअ खे मोकिले सघे थो, पर जंहिंखे अमन जो नोबेल प्राइज़ मिलंदो उन माण्हू जो नालो 50 सालनि ताईं ॻुझो रखियो वेंदो त हिन जो नालो नोबेल कमेटीअ खे कंहिं मोकिलियो। मार्टिन ल्यूथर किंग खे 1964 में अमन जो नोबेल इनाम ॾिनो वियो ऐं 50 सालनि खां पोइ यानी 2014 में ॿुधायो वियो त मार्टिन ल्यूथर किंग जो नालो अॻे अमन जो नोबेल इनाम खटींदड़ क्यूक्रिस ऐं स्वीडिश पार्लियामेंट जे 8 मेंबरनि ॾिनो हो। ज़रूरी नाहे त कंहिंजो नालो जेकॾहिं केरु नोबेल प्राइज़ लाइ ॾिए थो त उनखे ई इनाम मिले। अमेरिका में समाजी भलाई जे लाइ कमु कंदड़ औरत जेन एडम्स जो नालो 91 दफ़ा नोबेल प्राइज़ लाइ शामिल कयो वियो, तंहिंखां पोइ वञी खेसि अमन जो नोबेल इनाम मिलियो। सिर्फ़ 1948 में महात्मा गांधीअ जी वफ़ात जे रुख में ऐं गांधीअ खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ कंहिंखे बि अमन जो नोबेल इनाम न ॾिनो वियो। अमन जो नोबेल प्राइज़ ॾियण लाइ 5 रुकनी कमेटी सालनि ताईं ख़्यालनि जी ॾे वठि करे पोइ कंहिंजे नाले जो ऐलान कंदी आहे। शुरू में जेकी नाला हुकूमतूं ऐं इदारा नोबेल प्राइज़ कमेटी ॾांहुं मोकिलीनि था, उन्हनि जे नालनि जी लिस्ट जोड़ी वेंदी आहे। पोइ हर हिक जी ज़िंदगीअ मुतालिक़ समूरी ॼाण गॾु करण खां पोइ हिकु शॉर्ट लिस्ट ठाही वेंदी आहे। अक्टूबर जे शुरू में नोबेल प्राइज़ कमेटीअ जो चेयरमैन नाले जो ऐलान कंदो आहे ऐं 10 दिसंबर जंहिं ॾींहुं अल्फ्रेड नोबेल वफ़ात कई हुई, उन ॾींहं ते हर साल अमन जे नोबेल इनाम जी तक़रीब कोठाई वेंदी आहे ऐं अमन जो नोबेल इनाम हक़दारनि जे हवाले कयो वेंदो आहे। अमन जो नोबेल इनाम में हिकु सोन जो सिक्को ॾिनो वेंदो आहे जंहिं जे हिक पासे अल्फ्रेड नोबेल जी तस्वीर ऐं ॿिए पासे लातीनी ॿोलीअ में पिरूपाची एट फ्रंटिटाटे जेनिटेम यानी अमन ऐं इंसाननि जो भाईचारो लिखियल हूंदो आहे। उन सां गॾु डिप्लोमा जो सर्टिफिकेट ऐं लॻभॻि 10 करोड़ रुपया ॾिना वेंदा आहिनि। जेकॾहिं अमन जो नोबेल इनाम हिक खां वधीक माण्हुनि में विरहायो वियो त पैसनि जी पिणु विरासत थींदी आहे। अॼु ॾींहं ताईं 87 मर्द ऐं 16 औरतुनि खे अमन जो नोबेल इनाम ॾिनो वियो आहे।